ओम शांति। अॼु मुरली तारीख़ आहे 24/2/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठी मिठी ॿार तव्हां हाणे हंस ठहिण जो पुरुषार्थ करो था तव्हांखे हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो हंस अर्थात संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे। संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे। प्रश्न आहे हिन ज्ञान मार्ग में तीव्र वञण जी सहज विधि छा आहे। उत्तर आहे हिन ज्ञान में तीव्र वञिणो आहे त ॿियो सभु वीचार छॾे हिकु बाप जी यादि में लॻी वञो जंहिंसां विक्रम विनाश थी वञे, पूरो कचिरो निकिरी वञे। यादि जी यात्रा ई ऊच पद जो आधार आहे। हाणे हिन सां ई तव्हां कौड़ी खां हीरे जहिड़ा ठहींदव। बाप जी ड्यूटी आहे तव्हांखे कौड़ी खां हीरो अर्थात पतत खां पावन ठाहिणु। इन जे बग़ैर बाप बि रही न सघंदा आहिनि। बाबा जी बि ड्यूटी आहे न, बाबा जो बि पार्ट आहे त बाबा सभिनि खे पावन ठाहे करे ई रहंदा। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि हिन दुनिया में कोई हंस बि आहे, कोई बगुला बि आहिनि। इहे लक्ष्मी नारायण हंस आहिनि न, इन्हनि जहिड़ो असांखे ठहिणो आहे। तव्हां चईंदा असां दैवी संप्रदाय जा हुआसीं, हाणे वरी ठहूं था। बाप चईंदा तव्हां दैवी संप्रदाय जा ठहो था, मां तव्हांखे हंस ठाहियां थो। हाणे पूरा ठहिया न आहियो, ठहिणो आहे। हंस मोती चुगंदो आहे, बगुलो गंद खाईंदो आहे। हाणे असां हंस ठहूं था न, इन करे देवताउनि खे फूल चढ़ाईंदा आहिनि ऐं हुननि खे कांटो चए। इन करे देवताउनि खे फूल चढ़ाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे कांटो चइबो आहे। हंस हुया, पोइ हेठि उतरदे उतरदे बगुला ठही विया। अधु कल्प हंस अधु कल्प बगुला। असां ई अधु कल्प हंस हुयासीं, असां ई अधु कल्प बगुला थी वियासीं। हंस ठहिण में बि माया जा ॾाढा विघ्न पईंदा आहिनि। कुझु न कुझु गिरावट ईंदी वेंदी आहे। मुख्य गिरावट आहे ही देह अभिमानी, देह अभिमान। हिन संगम ते ई तव्हां ॿारनि खे चेंज थियणो आहे। हाणे तव्हां हंस ठहो था न, त पोइ हंस ई जॾहिं तव्हां हंस ठही वेंदव त पोइ हंस ई हूंदा हुन दुनिया में। हंस अर्थात देवी देवता हूंदा। नई दुनिया में, पुराणी दुनिया में हिकु बि हंस न आहे। बाबा चवनि था भल सन्यासी आहिनि, परंतु उहे हद जा सन्यासी आहिनि। तव्हां बेहद जा सन्यासी आहियो। बाप बेहद जो सन्यास सिखायो अथई न। हिन देवताउनि जहिड़ो सर्वगुण संपन्न ॿियो कोई धर्म वारो हूंदो ई न। हाणे बाप आया आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करणु। तव्हां ई नई दुनिया में पहिरियों सुख में ईंदा आहियो। ॿियो कोई नई दुनिया में थोरी ईंदा आहिनि असांजे अलावा। हाणे इन देवताउनि जो धर्म प्राय लोप थी वियो आहे। बाबा चवनि था हाणे इन देवताउनि जो धर्म प्राय लोप थी वियो आहे। इहे ॻाल्हियूं बि तव्हां ई हाणे ॿुधो था ऐं सम्झो था न, ॿिया कोई सम्झी न सघनि। जेका असांजे धर्म जी आत्मा न हूंदी त उहो त ऐं हुते ऊच पद पाइण वारी न हूंदी, उहो बि हुन ॻाल्हियुनि खे सम्झंदी न। बाबा चवंदा आहिनि इहे ज्ञान त पक्का ब्राह्मण ई, बाबा जी हर ॻाल्हि खे पक्का ब्राह्मण ई सम्झी करे धारण करे सघंदा आहिनि। दुनिया वारा त मनुष्य मत आहे। दुनिया वारनि जी त विकार सां त सभु पैदा थींदा आहिनि। सतयुग में विकार जी कोई ॻाल्हि हूंदी न आहे। सतयुग में विकार जी कोई ॻाल्हि हूंदी न आहे। देवताऊं पवित्र हुया न, हुते योग बल सां ई सभु कुझु थींदो आहे। हिते पतित मनुष्य खे छा पतो कि हुते ॿार कीअं पैदा थींदो। उन्हनि जो नाम ई आहे वॉइसलेस वर्ड। विकार जी त हुते ॻाल्हि न हूंदी। चईंदा जानवर आदि कीअं पैदा थींदा आहिनि, चओ हुते त आहे ई योग बल। विकार जी त ॻाल्हि ई न आहे। 100% वॉइसलेस आहे। असां त शुभ ॻाल्हाईंदा आहियूं न, तव्हां अशुभ छो ॻाल्हाईंदा आहियो। इनखे चइबो ई आहे वैश्यालय। ॾिसो मोर जो मिसाल आहे न, त मतिलबु
जानवरनि जा बि योग बल सां इहा मिसाल आहे त हूंदा कोई न हीअं ॿार पैदा थींदा। इहे त आहे ई वैश्यालय, इन करे उन माण्हुनि जी ओतिरी बुद्धि वञी न सघंदी आहे। बुद्धि जो बर्तन साफ़ न आहे न, पतिता बाबा चईंदा न पत्थर बुद्धि थी वई आहे, कचिरे वारी बुद्धि थी वई आहे। त इहे ॻाल्हियूं कीअं सम्झंदा जेसि ताईं बाप खे बाप न मञंदा, बाप जी श्रीमत ते न हलंदा, तेसि ताईं उन्हनि जी बुद्धि में इहे ज्ञान ठहिरी न सघे, सम्झ में ई न ईंदो। उन जो नाम ई आहे शिवालय। हुन शिवालय जी स्थापना शिव बाबा ई कंदा आहिनि। शिव बाबा ऊच ते ऊच टावर आहे न, शिवालय बि अहिड़ा लंबा ठाहींदा आहिनि। शिव बाबा असांखे सुख जो टावर ठाहींदा आहिनि, सुख जे टावर में वठी हलंदा आहिनि। इन करे बाबा में ॾाढो लव रहंदो आहे न, भक्ति मार्ग में बि शिव बाबा सां गॾु लव रहंदो आहे। शिव बाबा जे मंदिर में ॾाढो प्यार सां वेंदा आहिनि, परंतु कुझु बि सम्झंदा न आहिनि। हाणे तव्हां ॿार सर्वगुण संपन्न ठहो था न, हाणे त अञा त संपूर्ण ठहिया न आहियो, अञा असां ठहूं था। तव्हांजो इम्तिहान तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी पूरी राजधानी, तव्हांजो इम्तिहान तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी राजधानी पूरी स्थापना थी वेंदी, तॾहिं असांजो इम्तिहान थींदो। पोइ सभु ख़त्म थी वेंदा, पोइ नंबरवार थोरा थोरा ईंदा वेंदा। तव्हांजी त पहिरियों ई राजा ई शुरू थींदी न, ॿिया धर्मनि में पहिरियों राजा ई न हूंदी आहे, तव्हांजी त आहे ई किंगडम। हिन ॻाल्हियुनि खे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। बनारस में ॿार सर्विस ते विया, उन्हनि खे सम्झाइण जो नशो आहे, परंतु उहो माण्हू एतिरो सम्झी न सघनि। गायन बि आहे न, कोटनि में कोई सम्झदो बि उहे ई जेके हुन धर्म में अचिणो आहे, जेके हुन दुनिया में अचिणो ई न आहे, जेके भक्ति ई सुठी लॻंदी आहे। उन्हनि खे केतिरो बि शिव बाबा जो परिचय ॾेई उन्हनि खे चयो शिव बाबा स्वर्ग जी स्थापना था करनि, हिन करे चवनि था पवित्र रहो, त उन्हनि जी बुद्धि में सम्झ में ई न ईंदो। बस शिव बाबा जो परिचय सुठो लॻंदो, शिव बाबा जो नाम ॿुधी ख़ुशि थींदा, शिव बाबा जी महिमा ॿुधी ख़ुशि थींदा, शिव बाबा जो परिचय ॿुधी ख़ुशि थींदा, उनखे उन रीति यादि बि कंदा। लेकिन जो मुख्य धारणा आहे पवित्रता जी ऐं दैवी गुणनि जी धारणा करणु, तॾहिं त हली सघंदासीं न स्वर्ग में, न त परम धाम में, शांति धाम में त सभिनि खे वञिणो ई आहे। बाबा चवनि था गायन बि आहे न, कोटनि में कोई ई सम्झंदो, हंस कोई वीरलो ई ठहींदो आहे, हंस बुद्धि कोई वीरलो ई ठहींदो, न ठहींदा त ॾाढी सजायूं खाईंदा न। कोई त 95% सजा खाईंदा आहिनि, सिर्फ़ु 5% ई चेंज थींदा आहिनि। हाईएस्ट ऐं लोएस्ट नंबर त थींदो आहे न। हाणे कोई बि पंहिंजे खे हंस चई न सघे, पुरुषारथ करनि था। जॾहिं ज्ञान पूरो थी वेंदो तॾहिं लड़ाई बि ज़रूरु लॻंदी, ज्ञान त पूरो वठिणो ई आहे न, उहा लड़ाई ई फाइनल थींदी। हाणे त कोई 100% ठहिया न आहिनि, अञा त घर घर में पैगाम पहुचाइणो आहे, अञा त घर घर में पैगाम पहुचाइणो आहे न। ॾिसो बाबा जे हिन दुनिया जे हर गले में बाबा जो ॿारु हुजे, बाबा जे परिचय वारो ॿारु हुजे, ऐं उन द्वारा पूरे विश्व जे घर घर में पैगाम पहुची सघंदो आहे, है न। ॾाढो भारी रिवोल्यूशन थी वेंदो। त बाबा चवनि था अञा त तॾहिं लड़ाई बि लॻंदी जॾहिं घर घर में इहो पैगाम पहुची वेंदो कि बाबा आयल आहिनि। ॾाढो भारी रिवोल्यूशन थी वेंदो, जंहिंजा वॾा वॾा अड्डा ठहियल आहिनि उहे सभु हिलण लॻी वेंदा, जंहिंजा वॾा वॾा अड्डा ठहियल आहिनि उहे सभु हिलण लॻी वेंदा। बाबा चवनि था जॾहिं सभिनि खे पतो लॻी वेंदो त भक्ति जो तख़्त हिलण लॻी वेंदो, भक्ति जो तख़्त हिलण लॻी वेंदो। हाणे भक्तनि जो राज्य आहे न, हुन ते तव्हां विजय पाईंदा आहियो। पर बाबा चईंदा न हाणे भक्तनि खे बि
जो अल्पकाल जी प्राप्ति थींदी आहे, हाणे उहा जेको बि उन्हनि जो हाणे त मन सां कोई कंदो ई न आहे। जे पहिरियों कई आहे थोरो सो जमा जो खातो आहे उहो बि ख़तमु थियणो ई आहे, पोइ ज़ोर सां रड़ियूं कंदा। बाबा चवंदा आहिनि कि हाणे तव्हां उन्हनि ते विजय पायो था न, हाणे त प्रजा जो तख़्त प्रजा ते राज्य आहे, पोइ बदिली थी वेंदो। हाणे असां बाबा जी यादि में रही करे भक्तनि ते बि विजय प्राप्त करूं था कि शिव बाबा असांखे शक्ति ॾेई करे शिव बाबा जी शक्ति सां असां उन्हनि जे राज्य खे ख़तमु था करूं। शिव बाबा खे न भुलिजणो आहे, हीअं न असां सोचूं असां उन्हनि ते विजय प्राप्त कई, न, शिव बाबा जी शक्ति सां असां उन्हनि ते विजय प्राप्त कई। अर्थात उहो भक्त बि परमात्मा खे पहचाने करे पंहिंजी भक्ति खे जे उनखे छॾे करे बाबा खे निराकार रूप में यादि करनि, भगवान खे यथार्थ परिचय सां यादि करनि। हाणे त प्रजा ते राज्य आहे, पोइ बदिली थी वेंदो, न लक्ष्मी नारायण जो राज्य थी वेंदो। तव्हां साक्षात्कार कंदा रहंदा आहियो, शुरू में तव्हांखे ॾाढो साक्षात्कार करायो कि राजधानी हलंदी आहे न, परंतु साक्षात्कार करण वारा अॼु आहिनि न, इहे बि ड्रामा में जंहिंजो जो पार्ट आहे उहो हलंदो ई रहंदो आहे। इन में असां कंहिंजी महिमा थोरी कंदा आहियूं, ड्रामा में जंहिंजो पार्ट आहे उहो आपे ई पंहिंजो पार्ट वधाईंदो, इन में महिमा छा करणी। बाप बि चवंदा आहिनि तव्हां मुंहिंजी महिमा छो कंदा आहियो, मुंहिंजी त ड्यूटी ई आहे तव्हां पतितनि खे पावन ठाहिण जी, टीचर जी ड्यूटी आहे पढ़ाइण जी, पंहिंजी ड्यूटी वॼाइण जी महिमा छा कंदा। बाबा चवंदा आहिनि मां बि ड्रामा जे वश आहियां, हिन में ताक़त पोइ किथां जी आई, इहा त मुंहिंजी ड्यूटी आहे। कल्प संगम ते अची करे पतित खां पावन ठाहिण जो मां तव्हां सभिनि खे रास्तो ॿुधाईंदो ई आहियां। मां पावन ठाहिण बग़ैर रही न सघंदो आहे, मुंहिंजो पार्ट एक्यूरेट आहे, हिकु सेकेंड बि देरी सां अॻियां न अची सघंदो आहे। बिल्कुलु एक्यूरेट टाइम ते मां मथां खां हेठि अची पंहिंजो सर्विस जो पार्ट वॼाईंदो आहे, पोइ वापसि मथे हली वेंदो आहे। सेकेंड बाय सेकेंड जो पास थींदो आहे, ड्रामा मूंखां कराईंदो आहे। ॾिसो बाबा केॾो डिटैच आहिनि न, कि ड्रामा ई मूंखां कराए थो, मां हेठि आयमि कर्म कयो पोइ मथे। असांखे बि बाबा जीअं ई ठहिणो आहे, कॾहिं बि ख़ुदि जो कंहिं ॻाल्हि में अहंकार न अचिणो खपे। मां परवश आहियां, हिन में महिमा जी कोई ॻाल्हि कोन्हे, मां कल्प ईंदो ई आहियां। मूंखे सॾु ई कंदा आहिनि पतितनि खे पावन ठाहिण वारा, अच्छा केतिरा पतित ठही आहिनि न, हिकु अवगुण छॾण में केतिरी महिनत लॻंदी आहे, जबकि पतो आहे इहा ख़राबु चीज़ आहे त झटि सां छॾे ॾियणो खपे न। ॾाढो समय पवित्र रही करे पोइ हलंदे हलंदे माया जो थप्पड़ लॻण सां कारो मुंहुं करे छॾींदा आहिनि। इहा आहे ई तमो प्रधान दुनिया। बाबा चवनि था हीअ आहे ई तमो प्रधान दुनिया, माया दुश्मन ॾाढो सामनो कंदी आहे। सन्यासी बि जन्म त विकार सां ई वठंदा आहिनि, पोइ ज्योति जोत में समाईंदा न आहिनि, वापसि त कोई न वञी सघे न, आत्मा त अविनाशी आहे, उन्हनि जो पार्ट बि अविनाशी आहे, पोइ ज्योति जोत में समाए कीअं सघंदी आहे। कि जेतिरा ढेर मनुष्य ओतिरी ढेर ॻाल्हियूं, उहे सभु आहे मनुष्य मत, ईश्वर मत त हिकु ई आहे, देवता मत त हुते हूंदी न आहे, देवता हूंदा आहिनि सतयुग में, देवता मत हिते न हूंदी आहे। हिते असां बाबा जी मत ते हलूं था, पोइ बाबा जी मत ते ई जॾहिं देवी देवता ठही वेंदासीं त हुते हुन अनुसार ई, हुते कोई मत थोरी हूंदी आहे, हुन त अनुसार सां संस्कार हूंदा आहिनि, हुन अनुसार कर्म कंदा हलंदा आहियूं। देवता त सतयुग में हूंदा आहिनि, इहा ॾाढी वॾी सम्झण जी ॻाल्हि आहे। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि, तॾहिं त ईश्वर खे पुकारंदा आहिनि कि रहम करो। हाणे हेठि ईश्वर जहिड़ा मूर्तियूं ठाहे रखी अथव, पोइ मथे कंहिंखे था सॾु करो। बाप चवंदा आहिनि मां तव्हांखे अहिड़ो लाइक़ु ठाहींदो आहियां जो तव्हां पूजन लाइक़ु ठही वेंदा आहियो। हाणे थोरी पूजन लाइक़ु आहियो, अञा ठहो था। बाबा चवनि था अञा ठहो था,
तव्हां ॼाणंदा आहियो असां इहे ठाहींदासीं पोइ भक्ति मार्ग में असांजी ॾाढी महिमा थींदी। हाणे असां ईअं चऊं था त महिमा भक्ति मार्ग में थींदी, सतयुग में न थींदी। सतयुग में त सभई शुद्ध आत्मायूं ई हूंदियूं न। असांजा ई मंदर ठहींदा। तव्हांखे मालूम आहे कि चंडिका देवी जो बि मेलो लॻंदो आहे। चंडी जो बाप जी श्रीमत ते न हलंदी आहे, पोइ बि विश्व खे पवित्र ठाहिण में कुझु न कुझु मदद कंदी आहे। मतिलबु बाप जी श्रीमत ते न हलंदी आहे, लेकिन बाबा जे घर में ॾिसो केॾा सारा ॿार ईंदा आहिनि, पर बाप जी पूरी श्रीमत ते हलनि नथा। लेकिन त बि उन्हनि जी बुद्धि एतिरी त सुठी आहे न कि हुननि आत्माउनि बाबा खे पहचानियो। मुंहिंजो बाबा त चयो हुननि आत्माउनि, मुंहिंजो बाबा त चयो हिननि आत्माउनि, त हिननि जी बुद्धि एतिरी त सुठी आहे न। त चलो विश्व खे पवित्र ठाहिण में कुझु न कुझु त मदद कंदा आहिनि न। कंहिंखे त चईंदा हूंदा, ख़ुदि धारणा न करे सघंदा हूंदा, लेकिन कंहिंखे त चईंदा हूंदा न कि परमात्मा खे निराकार रूप में यादि करो न, कंहिंखे त चईंदा हूंदा न। त बाबा चईंदा आहिनि कि सेना आहे न, सजायूं आदि खाई करे पोइ बि विश्व जो मालिक त ठहींदियूं न। भई उते जो चंडाल हूंदियूं, जो बहितर हूंदा, जो बि दास दासियूं हूंदियूं, जेकी हिन समय हिन बाबा जे यज्ञ में आहिनि, बाबा खे बाबा चवनि थियूं, लेकिन श्रीमत ते हली नथी सघनि। अहिड़ी आत्मायूं बि सजाए खाए करे पावन ठही करे सतयुग में त ईंदियूं, विश्व जो मालिक त ठहींदियूं न। त बाबा चवनि था, ॾिसो हिते कोई भील बि हूंदो आहे, उहो बि चईंदो आहे असां भारत जा मालिक आहियूं न। हिते जो आत्मायूं जो कम पद वारियूं आहिनि, जो नंढो नंढो कमु कंदियूं आहिनि, उहे बि चईंदियूं आहिनि न कि असां भारत जा मालिक आहियूं, असांजो भारत। त अहिड़ा दास दासी चंडाल जेका उन योनि में, जेका हिन कैटेगरी में जो आत्मायूं ईंदियूं सतयुग में, उहो बि त विश्व जो मालिक त कहलाईंदियूं न। अॼुकल्ह ॾिसो हिकु तरफ़ त ॻाईंदा आहिनि भारत असांजो सभिनि खां ऊचो, ॿियो तरफ़ पोइ ॻाईंदा आहिनि भारत जी छा हाल थी वई, रक्त खून जी नदियूं बहंदी रहंदियूं आहिनि। हिकु रिकार्ड में महिमा आहे त हिकु रिकार्ड में निंदा आहे। कुझु बि सम्झंदा न आहिनि, जेके जो आयो सो कंदा रहंदा आहिनि। तव्हांखे त यथार्थ रीति हाणे बाप सम्झाइनि था। मनुष्य खे थोरी पतो आहे कि इन्हनि खे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। चईंदा वाह इन्हनि खे इन्हनि जो भॻवानु टीचर ठहियो आहे, इन्हनि भॻवान खे टीचर ठाहे रखियो आहे पंहिंजो। असांजो भॻवानु टीचर असांखे पूरे विश्व जे बारे में ॿुधाईंदो आहे न, आदि मध्य अंत जे बारे में न। स्कूल में हिस्ट्री जोग्राफी जे बारे में पढ़ाईंदा आहिनि न। असांजो भॻवानु असांखे वैल्यूज़ जे बारे में ॿुधाईंदो आहे। अॼुकल्ह वैल्यूज़ जो सब्जेक्ट बि स्कूल में हले थो, त इहे कंहिं पढ़ायो असांखे? वैल्यूज़ जी शिक्षा केरु ॾींदो आहे? भॻवानु ई ॾेई सघंदो आहे न। हलो के मनुष्य में आहे बि हिन दुनिया में कोई वैल्यूज़ जे, लेकिन उनखे बि ॾियण वारो केरु? उनजी आत्मा में बि उहो गुण, उहो शक्तियूं ॾियण वारो केरु? परमात्मा आहे न। असां बाबा खे यादि करे ॿुधाईंदा आहियूं त अहंकार न ईंदो आहे। भई असांखे बाबा हीअं ॿुधाए त हीअं रहणो आहे, हीअं रहणो आहे, हीअं रहणो आहे। उहो टीचर चईंदा न असां था ॿुधायूं त अहंकार, लेकिन असांजो बाबा टीचर खे कॾहिं अहंकार न ईंदो आहे। ऐं असां जेका बाबा समान टीचर ठाहींदा आहियूं, असांखे बि कॾहिं अहंकार न अचिणो खपे। त मनुष्य चईंदा आहिनि वाह हिननि भॻवान खे टीचर ठाहे रखियो। असांजो टीचर छा छा पढ़ाईंदो आहे? हिस्ट्री बि पढ़ाईंदो आहे, वैल्यूज़ बि पढ़ाईंदो आहे, राजाई बि पद प्राप्त करण लाइ पढ़ाईंदो आहे, राजयोग बि सेखारींदा आहिनि। स्कूल में बि हूंदा आहिनि न योगा टीचर, हिस्ट्री जोग्राफी टीचर, वैल्यूज़ पढ़ाइण वारा टीचर। असांजो टीचर ॾिसो केॾो ऊंच आहे। असांजो टीचर असांखे डॉक्टरी बि पढ़ाईंदो आहे। असांजी टीचर जी डॉक्टरी जी शिक्षा सां आत्मा जी सभु बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। दुनिया वारा त शरीर जी बीमारियुनि जो इलाजु ॿुधाईंदा, लेकिन शरीर बि बीमार कीअं थियो? सतयुग में त न हुयो, छो जो सतयुग में आत्मा सतो प्रधान हुई। त हाणे असांखे बाबा राजयोग जी शिक्षा ॾेई करे असांजी आत्मा खे पावन ठाहे करे इन 5 तत्वनि खे बि पावन ठाहिण लाइ उहो उन सां ठही वेंदा न। आत्मा सतो प्रधान थी वेंदी त इहे 5 तत्व बि
सतो प्रधान थींदा वेंदा। त बाबा जो दुनिया में नॉलेज आहे न पायलट ठहिण जी, आर्मी, हाणे बाबा असांखे माया सां युद्ध करण जी शिक्षा बि ॾींदा आहिनि। पायलट अर्थात पाण जेके अशरीरी ठहिण जी शिक्षा बि ॾींदा आहिनि। त बाबा ॾिसो केॾी सभु प्रकार जी शिक्षायूं असांखे हाणे ॾियनि था। त बाबा चवंदा आहिनि की माण्हू जो चवंदा आहिनि त चओ हा असांखे ईअं भॻवानु टीचर असांखे ईअं ई शिक्षा ॾींदा आहिनि। त भॻवानु वाच्य आहे न, ऐं असां उन्हनि खे बाप चवंदा आहियूं। त बाप जे नाते बाबा असांखे स्वर्ग जो वरसो ॾिनो अथई, सर्वशक्ति सर्वगुण हर श्रीमत असांजी ॿुधी में अची वई आहे। बसि असांखे यूज़ कीअं करिणो आहे पोइ उहा टीचर सेखारींदी आहे न। जीअं घर में बि ॿार ॼमियो त चवंदा आहिनि न की हाणे इहे मुंहिंजी प्रॉपर्टी जो मालिक थी वियो, लेकिन हुन पैसे खे कीअं यूज़ करिणो आहे, किथे छा छा लॻाइणो आहे, त हुन जे लाइ पढ़ाई बि पढ़णी पवंदी आहे। पढ़ाई लिखाई कंदासीं तॾहिं त धंधो करे सघंदासीं, तॾहिं त पैसे खे ॻणी सघंदासीं, सही जॻह लॻाए सघंदासीं न। बाबा असांजो सतगुरु बि आहे। सतगुरु ठही करे असांखे वरदान बि ॾींदा आहिनि, श्रेष्ठ मत बि ॾींदा आहिनि जीवन में कीअं हलणो आहे, छा छा करिणो आहे। त हीअं दुनिया में बि माण्हू पढ़ंदा बि आहिनि, बाप जो वरसो बि आहे, पढ़ाई बि पढ़णी पवंदी आहे, पोइ गुरू बि कंदा आहिनि ताकी असांखां कोई पाप कर्म न थिए। त गुरू हुनजी शिक्षा ॾींदा रहंदा आहिनि। त बाबा बि असांखे श्रेष्ठ कर्म करण जी शिक्षा ॾींदा आहिनि ताकी असांखां कुझु पाप न थिए। भॻवानु वाच्य आहे न की मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा थो ठाहियां। सिर्फ़ु गीता में मनुष्य जो नाम विझी छॾियो अथनि, गीता खे खंडन करे छॾियो अथनि। श्री कृष्ण भॻवानु वाच्य, इहे त मनुष्य मत थी वई न। श्री कृष्ण, हा त इहे त मनुष्य श्री कृष्ण कीअं हिते ईंदो, उहो त सतयुग जो प्रिंस हुयो। उन्हनि खे छा पई की न पते दुनिया में अचे। बाप खे त तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, परंतु तव्हां में बि वीरलो कोई यथार्थ रीति ॼाणंदो आहे। तव्हां ॿारनि जे मुख सां सदैव रतन निकिरणा खपनि, पथर न निकिरणा खपनि। पंहिंजे खां पुछिणो आहे की मां ईअं ठहियो आहे। बाबा चवनि था बाबा खे बि कोई वीरलो ई ॿार सम्झी सघंदो आहे यथार्थ रीति। असां ॿारनि जे मुख सां सदैव रतन ई निकिरणा खपनि, कोई पथर न निकिरणो खपे। पंहिंजे पाण खां पुछिणो आहे की असां अहिड़ा ठहिया आहियूं, भले चाहींदा बि आहियूं असां किचिरे सां जल्दी ॿाहिरि निकिरूं, परंतु जल्दी न थी सघंदी आहे, टाइम लॻंदो आहे। तव्हांखे ॾाढो महिनत करणी पवंदी आहे। सम्झाइण वारनि में बि नंबरवार आहे न। युक्त सम्झाइण पिछाड़ी जी हूंदी आहे, तॾहिं तव्हांजा बाण हलंदा। युक्त सम्झाइण पिछाड़ी में थींदी आहे, तॾहिं असांजा बाण आत्माउनि खे लॻंदा। तव्हां ॼाणंदा असांजी पढ़ाई हाणे हले थी, पढ़ाइण वारो त हिकु बाप ई आहे। सभु उन्हनि सां पढ़ण वारा आहिनि। अॻियां हली तव्हां लड़ाई ईअं ॾिसंदव जो ॻाल्हि न पुछो। अॻियां हली असां लड़ाई ईअं ॾिसंदासीं जो ॻाल्हि न पुछो। लड़ाई में त ॾाढा मर्द आहिनि, पोइ एतिरी सभु आत्मायूं काॾे वेंदियूं। लड़ाई में त सभी आत्मा मरी वेंदियूं, पोइ एतिरी सभु आत्मा काॾे वेंदियूं। छा इकट्ठे ई जन्म वठंदियूं आहिनि। झार वॾो थींदो आहे न, ॾाढियूं टालियूं वधंदी वेंदियूं आहिनि, पत्ता वॾा पत्ता निकिरंदा वेंदा आहिनि। त हेॾी सारी आत्मायूं शरीर छॾंदियूं, मथां बि ईंदियूं, त हिन करे त दिन प्रतिदिन पॉपुलेशन वधंदी थी वञे न। त झाड़ वॾो थींदो वेंदो आहे न, पहिरियों त नंढो हुयो, पोइ त वॾो एॾो वॾो झाड़ थींदो आहे, टालियूं निकिरंदियूं वेंदियूं आहिनि, पत्ता निकिरंदा वेंदा आहिनि। त हिते बि आत्मायूं जन्म वठंदियूं वेंदियूं। रोज़ु केतिरा जन्मदा आहिनि, मरदा बि केतिरा आहिनि, वापसि त कोई मथे वञी न सघे। मनुष्य जी वृद्धि थींदी वेंदी आहे। हिन रेज़गारी ॻाल्हियुनि में वञण खां पहिरियों बाप खे यादि करो। हिन रेज़गारी ॻाल्हियुनि में वञण खां पहिरियों बाप खे यादि करो, जंहिंसां असांजा विकर्म विनाश थी वञनि, किचिड़ो निकिरी वञे।
असांखे बाप खे यादि करे सभिनि आत्माउनि खे पंहिंजे मन बुद्धि संस्कार खे क्लीन करिणो आहे। बाबा चवनि था हिकदमि नीट एंड क्लीन, पूरा विश्व बि क्लीन थी वेंदो। त बाबा चवंदा आहिनि कि पोइ ॿी ॻाल्हि, पहिरियों पंहिंजे अंदरि आत्मा खे साफ़ करो। आत्मा स्वच्छ थी वेंदी त आपे ई सभु ॻाल्हियूं सम्झ में अची वेंदियूं। पोइ इहा आहे ॿी ॻाल्हि। पोइ बाक़ी ॻाल्हियूं वरी ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां हिन जो वीचार न करो, पहिरियों पंहिंजो पुरुषार्थ करो ऐं पंहिंजी आत्मा खे सतो प्रधान ठाहियो। पहिरियों पुरुषार्थ करे पंहिंजी आत्मा खे सतो प्रधान ठाहिणो आहे। मुख्य आहे ही यादि जी यात्रा ऐं सभिनि खे पैगाम ॾियणु। मुख्य आहे ही यादि जी यात्रा ऐं सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। बाबा चवंदा आहिनि पैगंबर त हिकु आहे न, धर्म स्थापक खे बि पैगंबर व प्रिसिप्टर न चईंदासीं। पैगंबर अर्थात जो पैगाम ॾे परमात्मा जो, कि भॻवानु हीअं चए थो। कंहिं बि धर्म स्थापक भॻवान जो पैगाम थोरी ॾिनो, न त चयो भॻवान खे यादि करो त सुख मिले। त पैगंबर बि हिकु आहे, प्रिसिप्टर बि हिकु आहे। सदगति दाता हिकु ई सतगुरु आहे। बाक़ी त भक्ति मार्ग में मनुष्य कुझु न कुझु सुधरंदा, भक्ति मार्ग में मनुष्य कुझु न कुझु सुधरंदा आहिनि। कोई न कोई दान बि कंदा आहिनि, तीर्थनि ते वेंदा आहिनि त कुझु न कुझु दान ॾींदा आहिनि। त हीअ बि तव्हां ॼाणंदा आहियो, हिन जन्म में बाप असांखे हीरे जहिड़ो ठाहिनि था। हिन जन्म में बाप असांखे हीरे जहिड़ो ठाहिनि था। इनखे अमूल्य जन्म चइबो आहे न, परंतु एतिरा पुरुषार्थ करिणो पए। बाबा चवंदा आहिनि कि इन्हनि खे ई हीरे जहिड़ो जन्म चइबो आहे। सम्झे, हिन जन्म खे हीरे जहिड़ो जन्म चईंदासीं। इनखे ई अमूल्य जन्म चइबो आहे न, परंतु एतिरो पुरुषार्थ असांखे करिणो पए, तॾहिं त असांखे जीवन मिलंदो न। इहो जीवन असांजो अमूल्य ठहींदो न। बाबा त चवनि था इहे जीवन, असां बाबा खे बाबा चयो, असांजो जीवन हीरे तुल्य थी वियो, लेकिन पुरुषार्थ करे ठाहिणो आहे। जीअं बाबा चईंदा न, तव्हां राजाउनि जा राजा लक्ष्मी नारायण ठहींदव, हिन पढ़ाई सां ठहींदव, लेकिन पढ़ाई त पढ़णी पवंदी न। हीअं थोरी डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ंदासीं त डॉक्टर थी वियासीं। ईअं बाबा चवनि था तव्हांजो इहे हीरे तुल्य आहे जीवन। इहे अंतिम चुन बाप असांखे हीरे तुल्य ठाहींदा आहिनि। हीरे तुल्य जन्म आहे, लेकिन जन्म त थी वियो, लेकिन पोइ ओड़ो ठहिणो त आहे न। कंहिं वॾे घर में माण्हू ॿार जन्म त वरितई, लेकिन वॾो थी करे हुन पंहिंजे परिवार में हुन धन संपत्ति खे संभालंदो, तॾहिं त उहो बि ओड़ा सुख ॾिसंदो न। इनखे चइबो आहे हीरे तुल्य जीवन, परंतु एतिरो पुरुषार्थ करिणो पए। तव्हां चईंदा असांजो कोई दोष न आहे, अरे मां आयो आहियां गुल ठाहिण, त तव्हां छो न ठाहींदा आहियो। बाबा कल्ह बि बाबा चई न, आख़िर तव्हांखे छा थींदो आहे जो मूंखे यादि न कंदा आहियो। त तव्हां आख़िर गुल छो था ठहो मूंखे यादि करे, कारण ॿुधायो। मुंहिंजी त ड्यूटी आहे ई पावन ठाहिण जी, बाबा जी त ड्यूटी आहे ई पावन ठाहिण जी, त छो न पुरुषार्थ कंदा आहियो। पुरुषार्थ कराइण वारो बाप त मिलियो आहे न, पुरुषार्थ कराइण वारो बाप त असांखे मिलियो आहे। हिन लक्ष्मी नारायण खे अहिड़ो कीअं ठातो आहे, पुरुषार्थ कराइण वारो बाप बि मिलियो आहे। हिन लक्ष्मी नारायण खे अहिड़ो कीअं ठातो आहे, दुनिया थोरी ॼाणंदी आहे। बाप ईंदा ई आहिनि संगम ते। हाणे तव्हांजी ॻाल्हियुनि खे कोई सम्झो न आहे। अॻियां हली जॾहिं असां वटि ॾाढा ईंदा त उन्हनि जी ग्राहकी टुटी पवंदी, उन्हनि जी ग्राहकी टुटी पवंदी। बाबा चवंदा आहिनि, बाप चवंदा आहिनि हिन वेदनि शास्त्रनि जो सार मां ॿुधाईंदो आहे। ढेर जा ढेर गुरू आहिनि, सभु भक्ति मार्ग जा आहिनि। सत्युग में सभु पावन हुया, पोइ पतित ठहींदा। सत्युग में सभु पावन हुया, पोइ पतित ठहींदा आहिनि।
हाणे बाप अची करे असांखे बेहद जो संन्यास कराईंदा आहिनि, छो जी हीअ पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे न। हिन करे बाप चईंदा आहिनि क़ब्रिस्तान सां बुद्धि कढी मुंहिंजे बाप सां लॻायो। क़ब्रिस्तान सां बुद्धि कढी मुंहिंजे बाप सां लॻायो। बाप खे यादि कंदा त विक्रम विनाश थींदा। हाणे क़यामत जो समय आहे, सभिनि जो हिसाबु किताबु चुकतो थियणो ई आहे। सभिनि जो हिसाबु किताबु चुकतो थियणो ई आहे। सॼी दुनिया में जो आत्मायूं आहिनि उन्हनि सां उन्हनि में सॼो पाठ भरियलु आहे। बाबा चवनि था सॼी दुनिया जी जो बि आत्मायूं आहिनि उन्हनि सभिनि में उन्हनि जी आत्मा में पाठ भरियलु आहे। आत्मा शरीर धारण करे पाठ वॼाईंदी आहे, त आत्मा बि अविनाशी, पाठ बि अविनाशी आहे न। इन में कोई फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। सभिनि आत्माउनि में पाठ भरियलु आहे, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे, आत्मा बि अविनाशी, पाठ बि अविनाशी। इन में कोई बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। हू रिपीट थींदो रहंदो आहे। इहो ॾाढो बेहद जो वॾो ड्रामो आहे। नंबरवार त हूंदा ई आहिनि, कोई रूहानी सर्विस करण वारो, कोई स्थूल सर्विस करण वारो, हर आत्मा में पंहिंजो पंहिंजो पाठ भरियलु आहे। इन करे तव्हां में जो विशेषता आहे न उन विशेषता खे ॼाणे करे पंहिंजो पाठ वॼायो। बाबा चवनि था उन में ई संतुष्ट रहो, उन में ई ख़ुशि रहो। अगरि तव्हां चाहे करे बि उन्हनि जहिड़ो पाठ वॼाइण जी कोशिशि कंदव, उन्हनि खे किराए करे, त बि तव्हां उहो पाठ न वॼाए सघंदा आहियो। त ॾिसो ब्रह्मा बाबा इन ॻाल्हि खे सम्झई, तॾहिं त उन्हनि सभिनि खे अॻियां रखियईं न। ब्रह्मा बाबा चाहियां सोचिया मूं में शिव बाबा ईंदो आहे, मां ई प्रदर्शनी ठाहियां, मां ई सर्विस करां, मां ई सभु कुझु करे सघंदो आहे। त हेॾो वॾो हेॾा सारा ॿार कीअं अचनि, चवनि तव्हां ई करो, असां छा करूं पोइ। लेकिन ब्रह्मा बाबा हर हिक जी विशेषता, हर हिक जे पाठ खे सम्झी करे उनखे अॻियां कई। छो जो हर हिकु आत्मा में पंहिंजो पंहिंजो पाठ नूंदल आहे। कोई रूहानी सर्विस करण वारो हूंदो आहे, कोई जिस्मानी सर्विस करण वारो हूंदो आहे। कोई चईंदो आहे बाबा असां तव्हांजा ड्राइवर ठहूं, त हुते बि विमान जो मालिक ठही वेंदा। बाबा चईंदा आहिनि बाबा, कोई ॿार चईंदा आहिनि असां किचन जो कमु करूं, कोई चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे भोग लॻायूं, कोई चईंदो बाबा असां तव्हांजो इहो कमु करूं, इहे कमु करूं। त हर हिकु आत्मा जी पंहिंजी पंहिंजी विशेषता हूंदी आहे। कोई चए बाबा मां त तव्हांजो ड्राइवर ठहींदुमि, मतिलबु बाबा जी हिन यज्ञ जे कार्य में जो गाॾियूं संभालंदा, गाॾी जी सेवा कंदा आहिनि, त हुते त इहे कार आदि स्कूटर आदि हूंदा न, हुते बि वञी करे विमान जो मालिक ठही वेंदा, किचन हलाइण जो मालिक ठही वेंदा, सामान आदि ॾियण वारा ठही वेंदा। अॼु जा वॾा माण्हू सम्झंदा आहिनि हाणे त असांजे लाइ स्वर्ग आहे, वॾा वॾा महल आहिनि, विमान आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे सभु आर्टिफिशियल आहे, इन्हनि खे माया जो पांप चइबो आहे। छा सिखंदा रहंदा आहिनि, जहाज आदि ठाहींदा रहंदा आहिनि। हाणे इहे जहाज आदि त हुते कम में थोरी ईंदो, बॉम्ब्स ठाहींदा आहिनि, इहे थोरी हुते कम में ईंदा, इहे त विनाश जे कार्य जे लाइ आहिनि। जहाज आदि अॼुकल्ह सामान खे हेॾे होॾे खणी वञण में बि कमु ईंदा आहिनि। सुख वारी चीजूं त कम में ईंदियूं न, सत्युग में त ईअं न कम में ईंदियूं, सत्युग में त विमान हूंदा। विनाश थियण सां में साइंस मदद कंदी आहे, विनाश थियण में साइंस मदद कंदी आहे। पोइ उहा ई साइंस असांखे नई दुनिया में मदद कंदी। हाणे इहा साइंस विनाश जे कम में मदद कंदी, पोइ सत्युग में इहा ई दुनिया असांखे सुठी सुख जी चीज़नि में मदद कंदी। इहे ड्रामो ॾाढो वंडरफुल ठहियलु आहे। हीअ केरु थो ॿुधाए, शिव बाबा टीचर ठही करे असांखे पूरी हिस्ट्री जोग्राफी ॿुधाइनि था, पूरे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾियनि था। त शिव टीचर अॼु असांखे छा नई शिक्षा ॾिनई, उहा असांखे बुद्धि में धारण करणी आहे। ज्ञान योग जी कहिड़ी युक्तियूं
तरीक़ा ॿुधाई। धारणा जे लाइ बाबा कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं ॾिनई, सेवा जे लाइ कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाई, इहे सभु ॿुधी में धारण करणी आहे। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन क़यामत जे समय पुराणी दुनिया सां बेहद जो संन्यास करिणो आहे। हिन क़ब्रिस्तान सां बुद्धि कढी ॾियणी आहे। यादि में रही करे पुराणो सभु हिसाब किताब चुकतो करिणो आहे। असांखे यादि में रही करे असांखे सभु पुराणो हिसाब किताब चुकतो करिणो आहे। त सॼो ॾींहुं बाबा खे यादि कजो, संकल्प कजो, सभु पुराणो हिसाब किताब चुकतो थी वियो। मुख सां सदैव ॿियो आहे, मुख सां सदैव ज्ञान रत्न ई कढणा आहिनि, पथर न कढणा आहिनि। ज्ञान जी ई ॻाल्हियूं कढणियूं आहिनि। पूरो पूरो हंस ठहिणो आहे, अर्थात सुठी सुठी ॻाल्हियुनि खे बुद्धि में धारण करिणो आहे। बाबा जी श्रीमत, बाबा जी ॻाल्हियुनि खे बुद्धि में धारण करे सभिनि खे डिलीवर करिणो आहे। काटन खे फूल ठाहिण जी सेवा करणी आहे। काटन खे फूल ठाहिण जी सेवा कजो। अॼु योग में छा कजो, हिसाब किताब चुकतो कजो। धारणा कहिड़ी करणी आहे, ज्ञान रत्न कढणा आहिनि ऐं हिन दुनिया सां ॿियो बाबा जो असांखे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाइनि, कहिड़ी सारी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाइनि। जो बि सृष्टि चक्र जे बारे में अॼु असांखे बाबा ॿुधाई, नई नई ॻाल्हियूं, त इहे ज्ञान जी ॻाल्हियूं। योग में रही करे हिसाब किताब चुकतो कजो। धारणा छा करणी आहे, मुख सां ज्ञान रत्न ई कढणा आहिनि। पूरो पूरो संन्यास बेहद जी दुनिया जो बुद्धि सां सॼो संन्यास करिणो आहे। पूरो पूरो हंस ठहिणो आहे। सेवा छा करणी आहे, काटन खे फूल ठाहिणो आहे। वरदान आहे, सेवा सां गॾु गॾु बेहद जी वैराग्य वृत्ति जी साधना खे इमर्ज करण वारा सफलता मूर्त ठहूं। सेवा में ख़ुशी व शक्ति मिलंदी आहे, लेकिन सेवा में ई बेहद वैराग भी ख़तमु थी वेंदो आहे। सेवा में ख़ुशी और शक्ति भी मिलंदी आहे, लेकिन सेवा में ई बेहद वृत्ति वैराग्य वृत्ति भी ख़तमु थी वेंदी आहे। जो असां में वैराग्य वृत्ति आहे न, सेवा में ईंदा आहियूं त कुझु न कुझु इच्छा थींदी रहंदी आहे, आसक्ति। इन करे पंहिंजे अंदरि वैराग्य वृत्ति खे जगायो। सेवा कंदे बि असांखे कॾहिं बि मां मुंहिंजो ईअं न अचिणो खपे। सेवा जे प्लान खे प्रैक्टिकल में इमर्ज कंदा आहियो तॾहिं सफलता मिलंदी आहे। ईअं ई बेहद जी वैराग्य वृत्ति खे इमर्ज करो। जॾहिं योग में वेंदा आहियूं त इमर्ज थी वेंदी आहे, लेकिन सेवा जी कर्म क्षेत्र में बि हा भई उन जे लाइ छा करिणो आहे, भई मां निराकार आत्मा साकार दुनिया में आई आहियां, मूंखे इहा सेवा करणी आहे, बाक़ी वापसि ऊपर। त बेहद जा वैराग्य वृत्ति उन समय बि यादि रखो, बसि मूंखे इहा सेवा करणी आहे, पोइ बाबा वटि मथे वञिणो आहे। मूंखे हिन आत्माउनि खे ज्ञान ॾियणो आहे, पोइ वञिणो आहे। मूंखे इहा रोटी ठाहिणी आहे, पोइ वञिणो आहे। मूंखे इहा सेवा करणी आहे, पोइ बाबा वटि वञिणो आहे। बाबा सां गॾु करां थी, पोइ वापसि डिटैच। त बेहद जी वैराग्य वृत्ति इमर्ज थींदी। चाहे केतिरा बि साधन प्राप्त हुजनि, लेकिन बेहद जी वैराग्य वृत्ति जी साधना मर्ज न थिए। ये न असां एॾी सारी चीज़ूं खाइण लाइ ॾिसूं, हा असांखे मिली, हा भई असां हिन लाइ बसि इहो अभ्यास करो। मां मथां खां हेठि आई आहियां, चलो अॼु इहे चीज़ूं मिलियूं आहिनि शरीर खे खाराइण लाइ, बाबा खे यादि करे खाओ, पोइ वापसि। साधन और साधना जो बैलेंस हुजे तॾहिं सफलता मूर्त थी सघंदा। स्लोगन आहे, असंभव खे संभव ठाहिणो ई परमात्मा प्यार जी निशानी आहे। असंभव ॻाल्हि बि संभव थी वञे, त हीअं न सोचो मां मुंहिंजे कारण न, इहो बाबा जो असां सां प्यार आहे न, इन करे उहा संभव थी वई। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।